हिक सिराई की चमड़ी चरसी न मरसी, जेको चरंदो सो न मरंदो। चरण याने खाद खुराक मिलण सां हर शइ ज़िंदा रहे थी, ॿी सूरत में मरियो वञे। आम तौर ते इहा चमड़ी पंहिंजे मतिलब आहार मवाली वरी हीअं इस्तेमालु कंदा आहिनि त चरसी न मरसी, चर्स पीअण वारो न मरंदो, चरसी न मरसी, मरसी त ॾूं ट्राए घिन मरसी, मरंदो त ॿ टे साण गिहले मरंदो। इहा त हक़ीक़त आहे त चर्स पीअण वारो घणनि खे गिहले मरंदो, छो जो चरसीअ सां गॾु वेहण वारो बि चर्स जी धप ऐं दुहे सबबि बीमार थींदो। बाक़ी रहियो सवाल चर्स पीअण सां न मरंदो सो ग़लति आहे, छो जो जेकी चर्स नथा पीअनि त पोइ उन्हनि खे त मवालिन खां अॻु मरणु खपे, पर ईअं आहे कोन। इन जे बरअक्स चर्स पीअण वारो माण्हू वक़्त खां अॻु फना थियो वञे, संदसि हयाती थोरी थियो वञे। इहा मवालिन जी अजाई हाम आहे। मवालिन ते मयार बि नाहे, पया नालीअ में हूंदा आहिनि पर नारा हणंदा आहिनि, पीऊं था चर्स, घुमूं था अर्श।